अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। काफ़ी ॾींहंनि खां पोइ वीडियो भरियूं था। कुझु ॾींहं मसरूफ़ हुयासीं तो इन जे करे वीडियो न भरे सघियासीं। असां वटि के अहिड़ा मुला हूंदा आहिनि जेके ईअं ई निकाह पढ़ंदा आहिनि, न कुंवार खां पुछा कंदा आहिनि, न शाहिद न गवाह, बसि पैसनि जी लालच जे करे निकाह पढ़ंदा आहिनि। सो हिकु मुला अहिड़ो बि आहे असांजे जुईतर में बि, उहो मशहूरु आहे। पोइ उनखे वठी विया हिकु जाइ ते निकाह जे लाइ। पोइ उते निकाह जो पढ़ाइनि पिया। उते हिन चयो भई शाहिद मोकिलियो। शाहिद जो विया कुंवार ॾे त कुंवार उतां गारियूं ॾेई शाहिदनि खे मोटाए छॾियो। इहे मुला बि वेठो ॿुधे पियो, छो जो घर गॾु ई हुया, परे त कोन हुया। सो मुला चयो भाउ निकाह मां न पढ़ंदुसि, छो जो शाहिदनि पुछाई कान कई आहे, शाहिदनि खे त गारियूं मिलियूं हुन। चयो मौलवी साहिबु तूं निकाह पढ़, असां ॼण असांखे कमु ॼाणे, तूं निकाह पढ़। हिन खे बि इहा लालच थी पई त हाणे मां जेको निकाह पढ़ां थो ज़बरदस्ती, तो मूंखे पैसा घणा मिलंदा। हिन जो शुरू जो कयो निकाह थो त छा कयो, कुंवार जो मुंहुं मथे करे हिन मुंहुं घूंघट खां ॿाहिरि मुंहुं कढी ऐं अचे मुला खे वरितई गारियुनि सां। अची मुला अलाह तुंहिंजी पाड़ पटे, जॾहिं मां क़बूल ई कोन कयो तूं निकाह पढ़ी कीअं थो। यानी की मुला खे वॾियूं हुन गारियूं ॾिनियूं। हाणे मां विटे में त नथो ॿुधाए सघां इहे गारियूं। सो मुला खे ॾाढियूं गारियूं। हिन निकाह जारी रखियो। मालिकनि खे चए भाई हे छा आहे, कुंवार खे त झलियो भणियो, गारियूं पई थी ॾे। चई मुला तूं पंहिंजो निकाह जारी रख, तूं छॾ हिन ॻाल्हि खे, पाणे पोइ इहा सिधी थी वेंदी, तूं निकाह रुॻी पढ़। निकाह ख़तमु थियो। हाणे मुला खे इहा लालच हुई त कुंवार जूं हेतिरियूं गारियूं झलियूं अथव, 10-15 हज़ार त मिलंदा ज़रूरु मूंखे। हुनखे चई भाई पैसा ॾियो। कढी हिनखे 200 रुपया ॾिनऊं। चई भाई 200 रुपया आम निकाह मां पढ़ंदो आहियां, पोइ मूंखे 2-3 हज़ार मिलंदा आहिनि। हे त तव्हांजो न शायदि हुया न छा, मां हेतिरियूं गारियूं झलियूं हुन, कलाकु पूरो त गारियूं मां झलियूं हुन 200 रुपये में। चई मुला तूं लाइक़ बि इन जे ई आहीं। तो 200 रुपया वठी हे त मुला त हले वियो। वरी उन ई मुला खे वरी ॿी जाइ ते निकाह जे लाइ चयूं। हाणे हे मशहूरु थी वियो त भई भली शायदि हुजनि न हुजनि, कहिड़ो बि फॾो हुजे पर निकाह पढ़ंदो। वरी ॿिए हंधि हिनखे वठी विया ओॾे, उते कचहरी वेठी हुजे, हिनखे चइबो आहे निकाह पढ़। चई शायदि मोकिलियो। चई भाउ हाणे शायदनि खे छॾ, तूं निकाह पढ़ बसि, तोखे पैसा ॾींदा, तूं गणती न कर। उहा हिनखे इहा लालच, हिन निकाह पढ़णु शुरू कयो। निकाह पढ़ी उथियो, हिनखे 5000 खां ॾिनो हिनखे। हिन जी दिलि ख़ुशि थी। उतां निकितो। 2 ॾींहंनि खां पोइ जो वियो उन पासे ते पुछा कई। चई भला उहो घोटु नज़र नथो अचे जेको मां हिते निकाह पढ़ी वियो 2 ॾींहं अॻ में। चई मौलवी साहिबु तूं निकाह अहिड़ो पढ़ियो जो 2 ॾींहंनि खां पोइ कुंवार ई भॼी वई। त हिन चयो भाउ ईअं त थींदो ज़रूरु, जंहिंजा शायद ई न हूंदा, पुछाई न कंदो, उहे भॼंदियूं न मायूं छा वेहंदियूं छा। त ईअं करणु न खपे। पहिरियां राति पोइ पुछा कजे। ऐं जेके मुला आहिनि त उन्हनि खे बि ख़्यालु करणु खपे, ईअं निकाह न पढ़नि जेसिताईं शायदि वञी पुछा नथा कनि, पकी साबिती नथी थिए ऐं कुंवार हा नथी करे, तेसिताईं निकाह न पढ़णु खपे। उन्हनि खे बि हर बार पाण में गारियूं न झलनि, न वरी ॿियनि खे गारियूं ॾियाराइनि, न वरी अलाह जो को ॾोह ऐं गुनाह बि खणनि। इहो बि हिकिड़ो गुनाह ई आहे। हे 2 चोर हुया, थो 3 हमरा खे वठिया विया। 9 उहो चोर पियो थिए, हुनजो मां बि चोर थींदुसि, जो हल असां सां गॾु तूं बि। विया उते चोरी थिए, उते भाॻिया उथी पिया। भाॻिया उथी पिया, अचे फेरिंग थी, अचे जो ढज़का जो थिया त जंहिंमें निकिता ॿाहिरि त जेको 9 चोर उहो तिरकी पियो। तिरकी जो पियो। हिन चयो लॻे थो मूंखे बंदूक लॻी वई आहे। हुनजो पेरनि ते ज़ोर ॾे, बंदूक लॻी छा, पेरनि ते ज़ोर ॾे। जे बंदूक लॻी अथई, भाॻिया पुॼंदई त बि हणी डंडा मारे छॾे, पेर पटे। अचे उतां भॻो। हाणे हिनखे वहम थी वियो मूंखे बंदूक लॻी आहे। जॾहिं घर जो आयो, अचे पंहिंजी ज़ाल खे उथारे, उथ मथे, अचे मूंखे बंदूक लॻी, हले भाॻी तूं सुती पई। माई ओॾी महिल उथी त अलाह ख़ैरु करे, मुंहिंजी मुड़ुस बंदूक लॻी आहे अलाए छा। तो वठी वञी उतरे, जेको लाइट खणी ॿारे हिकु ॾिठईं त मथे करे कपिड़ा लाहे जो ॾिठईं त हुनखे मेंह जी तीक लॻल हुई। उनजे मथां को तिरकी पियो, मेंह जी तीक लॻल हुयसि। माई हिनखे चई लिभाॻे त मेंह जी तीक आहे लॻी तोखे, उन ते तूं तिरकी पई। चई अलाह अची हिनखे मेंह जी तीक कंदो अची, मुंहिंजो त सिर वियो, मां जेका बंदूक लॻी आहे अलाह हिनखे मेंह जी तीक करे। तो काफ़ी चोर अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके मेंह जी तीक खे बि चवंदा बंदूक लॻी आहे, रतो थो वहे अलाए छा। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडियो ॾिसंदा आहियो। वरी इनशा ॿिए कंहिं वीडियो में वरी मिलंदासीं। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी।